अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जे ड्रामे सांवल यार पिया जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब कर आल ते क्लिक कंदा दोस्तों, जे साथ हलंदो रहे लाट भरंदी रहे जी दोस्तों। तो बिना देर हलो तो पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं जी। तव्हांखे ॾसींदा हलूं त सांवल जेको आहे त सॼे इलाइक़े जो दादा आहे ऐं हुनजो दबदबो आहे ऐं हुनजी जिते बैठक आहे त उते माना हू डब्बू खेॾंदो आहे दोस्तों। जीअं त रांदि थी वेंदी हिकिड़ी माना जुआ जी बाज़ी आहे, उते माना ॻोठ जा ॿार बचा बि अचे माना उते माना हुन सांवल जी बैठक ते अची माना खेॾंदा रांदि रूंद कंदा आहिनि दोस्तों। त पिया जेको आहे त हुनजे माना ठिकाने खां गुज़रंदी ऐं नेक्स्ट एपिसोड में हुनखे चवंदी त जेकॾहिं हीअ बचा जेके तव्हांजे माना हिन जुआ जे अॾे ते आहिनि खेॾनि था डब्बू खेॾनि था वेठा, इन्हनि खे जेकॾहिं मां तालीम ॾियां त केतिरो न बहितरु थींदो। ऐं हू बि जेको सांवल चवंदो त ठीकु आहे, अॼु खां पोइ ती सभु ॿार जेके आहे त तुंहिंजे माना मिलिया आहिनि ऐं तूं हुननि खे पढ़ाए सघीं थी, हिननि जी उस्ताद थी सघीं थी जी दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ईंदड़ एपिसोड में जेको आहे त आलियान जेको आहे त सीट ते वेठो हूंदो आहे, जेका त पिया जेका त हुनखे पंहिंजी जेका हुनजी पेन खई हुई त उहा वापसि करणु ईंदी, छो त हुनजी दोस्त जी ग़लती हुई दोस्तों। ऐं पिया वरी हुनजी पेन खणी अचे माना पंहिंजा पेपर भरणु लॻी दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॾसींदो हलां त हू पिया खे ॾिसी करे चवंदो त हाणे का बि मुंहिंजी शइ न खणिजांइ, ऐं पिया हुनखे चवंदी मां अॼु तुंहिंजी का शइ खणणु न पर वापसि करणु आई आहियां, हीअ मुंहिंजी दोस्त जी ग़लतीअ जे करे मां तुंहिंजी तोखां पेन वरिती जी दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त सांवल चांहि ठाहींदो ऐं जेका त पिया हुनखे मथां छित तां बीह ॾिसंदी ऐं हुनखे ॿुधाईंदी त हीअ चांहि ठाहिण जो तरीक़ो न आहे, चांहि ठाहिण जो तरीक़ो असली मां तोखे कड़क चांहि ठाहिण जो तरीक़ो मां थी ॿुधायां। ऐं पिया हुन सां जेको फ्री थी वेंदी ऐं जेको हुनजे डब्बू खेॾण वारा ॿार त हुननि खे पढ़ाईंदी बि दोस्तों, ऐं हिन जी वेझड़ाप वधंदी। ऐं जेको आलियान जेको फ़िरोज़ ख़ान ॾेखारियो वियो आहे आलियान जी किरदार में, त उहो बि हुन ते आशिक़ु थींदो आहे। हू त वॾे घराणे जो आहे, प्रोटोकॉल हुन सां गॾु हली रहियो आहे दोस्तों, त ईअं ई माना हू हुन ते आशिक़ु थींदो जी दोस्तों। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुन सांवल जो चैन सुख बि माना फिटी वियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पिया खे ॾिसंदे ई दोस्तों जी दोस्तों। त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआउनि में यादि रखो।